हिते 20 खां 21 मिसिंग ॿार आहिनि जंहिंजे हवाले सां कैंप लॻल आहे। 21 ॾींहं हिन कैंप खे थी चुका आहिनि ऐं अॼु जेको प्रिया कुमारी जे वालिद साहब जो स्टेटमेंट आहे इहो असीं पहिरियों ॾींहं ते ख़दशो हुयो त उन ते प्रेशर विझी करे उन खां को बयानु ॾियारियो वेंदो, पर मां सम्झां थो उन बयान जो कोई बि असरु न पवंदो। उन पंहिंजो पूरो मैंडेट असांजे साम्हूं पब्लिक जे साम्हूं एक्शन कमेटी खे ॾिनो ऐं एक्शन कमेटी 5 सालनि खां हिन मैदान में स्ट्रगल करे पई प्रिया कुमारी जे रिकवरी जे हवाले सां। मां सम्झां थो स्टेटमेंट सां प्रिया कुमारी न अञा ताईं रिकवर थी सघी आहे, न JIT का अञा ताईं रिपोर्ट ॾिनी आहे। JIT खे बि 10-12 ॾींहं थी विया आहिनि ठहे करे ऐं JIT अगरि सही आहे, सही कमु करे पई त को रिज़ल्ट ॾे अची हिकु ॿिनि ॿारनि जे मुतालिक़ को रिज़ल्ट ॾे। रिज़ल्ट निल बटा निल आहे। बयान सुभाणे मूंखां ॾियाराइनि या ॿिए कंहिंखां बयान ॾियाराइनि उन बयान जो को इफेक्ट न थींदो। सिंध जो अवाम सम्झे थो त इहो बयानु कंहिं सरकमस्टेंसिस तहत ॾियारायो आहे ऐं उन जे वालिद साहब जा स्टेटमेंट्स मीडिया ते मौजूदु आहिनि। असां वटि रिकॉर्डेड स्टेटमेंट उन चयो आहे त हिन कैंप जी ऐं ही कैंप खां अलावा अगरि वॾो धाणो रोड ते लॻे थो उन जी बि मां हिमायत कंदुमि। उहे उन जा स्टेटमेंट मौजूदु आहिनि ऐं हाणे अॼु जॾहिं धरणे जो ऐलान करायो वियो आहे उन खां पोइ जेको इहो स्टेटमेंट ॾियारायो वियो आहे इहो प्योरली प्रेशर तहत ॾियारायो वियो आहे ऐं हिन में सियासी माण्हू बि मुलविस आहिनि ऐं इंतिज़ामिया बि मुलविस आहे ऐं इंतिज़ामिया खे बि इहो चवंदासीं त तव्हां प्रेशर टेक्निक्स इस्तेमालु न कयो। रिज़ल्ट जो नतीजो जो मासूम ॿारनि जे मुतालिक़ प्रेशर टेक्निक सां अवाम में ग़म ऐं गुस्सो अञा वधंदो, इन सां मसाइल हल न थींदा। प्रेशर कंहिंखे बि ॾींदो ॿार रिकवर न थींदा। असीं चाहियूं था ॿार रिकवर थियनि ऐं हीउ मामिलो सियासी न आहे। 5 सालनि खां वठी ही इशू आहे त को ही कंहिं पॉलिटिकल पार्टी जो कैंप न आहे लॻल, ही प्योरली सिविल माण्हू आहिनि ऐं सिंध जे अवाम नॉन पॉलिटिकल हीअ मूवमेंट आहे त ॿार गुम आहिनि उन्हनि खे रिकवर कराए ॾिनो वञे। अगरि रिकवर न कराए न ॾींदा त पोइ हाणे ऑप्शन त आख़िरी इहो ई आहे न रोड बंदि करण जो। जॾहिं रोड बंदि करण जो ऐलान थियो आहे त पोइ कुझु ताक़तूं एक्टिवेट थियूं आहिनि। इन्हनि खे पहिरियों एक्टिव थियणो हो ऐं हाणे बि अगरि सम्झनि था त असां सिंसियर आहियूं त ॿारनि जे मुतालिक़ कोई रिज़ल्ट ॼण अची हिते कैंप जे अंदरि। एक्शन कमेटी अगरि मसलन हथु खणे थी त उन्हनि जा वालदेन मौजूदु आहिनि जेके ॿारनि जा। अगरि वालदेन बि विड्रॉ थियनि था त पोइ इहो मां सम्झां थो असां सभिनी में हिकिड़ी मायूसी थींदी ऐं इहो मां सम्झां थो न कंदा उहे जेके ॿिया वालदेन आहिनि 15-20 ॿारनि जा वालदेन आहिनि उहे पुरअज़म आहिनि ऐं मां सम्झां थो त प्रिया कुमारी जो वालिद जेको आहे जय कुमार उहो बि दिली तौरु असां सां गॾु आहे ऐं इहो सिर्फ़ु हुन खां हिकिड़ो बयानु ॾियारायो आहे। दिली तौरु असां सां गॾु आहे। उहो चए थो त हीउ कैंप जारी रहे ऐं धरणो बि लॻे।